नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारू शाख में ख़बर ॾींदा हलूं त कपरु परोमल रोड लाल محمد سيال اسٽاپ ते मुख़्तलिफ برادرين सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि जो माठीनो राजड़ जी अॻुवाणी में कपरु रोड खे गैर क़ानूनी तौर बासरनि जे चवण ते कट हणी कट ॾेई पाणी निकाल करण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़ जो मुतालबो आहे त सियासी माण्हू बासरनि जे चवण ते कपरु रोड खे सियाल स्टाप वटि गैर क़ानूनी तौर कट हणी 4 गुंदियूं लॻाए पाणी निकाल कयो वियो आहे, मगर बासर असिस्टेंट कमिश्नर मोकिले वधीक 8 गंदियूं लॻाइण लाइ हिकु ॿियो कट हयो पियो वञे। हिन चयो आहे त सांगड़ ज़िले जी इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदा वटि मुफ़लज बणियल आहे, जंहिं करे इहा गैर क़ानूनी क़दमनि जी सपोर्ट करे रहिया आहिनि। हिन चयो त गैर क़ानूनी कट बंदि करे सिम खोटराए असांखे बि ॿोड़ण बंदि कयो वञे। हिते असल में हेठि रस्तो ठाहियो कोन अथनि, को अहिड़ो सिस्टम ठाहियो कोन अथनि। वरी जेको त इहे 8 गुंदियूं खणी अची बीठा आहिनि पंहिंजो AC सांगड़ ऐं जेको DC सांगड़ साहिबु, तो मथे काफ़ी सारो पाणी आहे। उहो अॻे माण्हू हेठि ॿुॾा पिया आहिनि, माण्हू अॻिते बि इंसान रहनि था, हैवान न आहिनि। तो उन्हनि खे हुननि जे अॻ में घर बनियूं हर शइ ॿुॾी वरी उन्हनि खे ॿोड़णु चाहिनि पिया। तो असांजो मुतालबो इहो त बराए महिरबानी या ही सिस्टम हितां खां बंदि कयो वञे, जे न त अॻिते सिस्टम खे ठाहियो वञे। असांजो ॿियो को बि कोन्हे। जे अगरि अॻिते रस्तो ठाहींदा त असां पाणी कंहिंजो बि कोन थो रखूं, भले निकिरंदो वञे। जे अगरि अॻिते रस्तो न ठाहियो त असीं एहतिजाज करे ही रोड बंदि कंदासीं। बरसातुनि जेको पहिरीं असांखे बरसातुनि ई ॿोड़ियो ऐं उन जे बावजूदि पुठियां जेको बाअसर वॾेरा आहिनि उन जे चवण ते AC ऐं DC हिते जा जेका पुलिस अमलदार आहिनि उहे बि हितां कट हणी हितां गुंदियूं लॻाए असांजे तरफ़ पाणी छॾियो वियो आहे। असां तव्हां हलो उते AC ऐं DC सां मुतालबो इहो हलो असांजी ॻोठ असांजा रोड रस्ता घर सर्वे करियो त उते पाणी आहे या न। उते अगरि पाणी न हुजे उन खां पोइ असीं पाण हितां तव्हां कट हणाईंदासीं, गुंदियूं हणो, महिरबानी करो। हलो पहिरीं असांजो ॻोठ सर्वे करो। DC साहिब सां त ही जेके 8 गुंदियूं पहिरियां हलनि पियूं, 8 हींअर मौजूदु आहिनि, तव्हां ॾिठो आहे, तव्हां वीडियो बि कयो आहे। त ही जेको असां ॾे पाणी अचे पियो उहो पहिरियां ई वॾे अंग मंझि असां वटि पाणी जेको रोड क्रॉस करे रहियो आहे, मथां खां 2 फुट रोड खां मथे पाणी आहे। पहिरियां बि असां मीडिया वारनि खे घुराए जेको आहे फुटेज कवरेज ॾिनो ऐं हींअर बि असांजी दाह कूक आहे। जेको DC साहिबु आहे उहो अमीरनि खां पैसा वठी ऐं जेको आहे पाणी अॻिते निकाल कराए थो। बाक़ी अॻिते जेको आहे उहो नथो ॾिसे त अॻिते बि घर आहिनि, बचा आहिनि, कंहिंजा माण्हू आहिनि, इंसान आहिनि। ॾिसो पिया त इहे जेके गुंदियूं हलनि पियूं हींअर तव्हांजे साम्हूं, इहे हलनि पियूं, वरी दोबारा ॿियो बि लॻाइणु चाहिनि था एक्स्ट्रा, ठीकु आहे। अंधेर नगरी चरबट राजा हले पई, ठीकु आहे। ऐं असां ग़रीबनि जो को जेको आहे न वस वारो माण्हू कोन्हे जेको हिन ॻाल्हि जो नोटिस वठे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।